इंतजाम कयो पर जिते मुराद अली शाह अचे त सॼी सिंध जी भले हटो परे थियो परे थियो परे थियो परे थियो महिमान जे लेवल सां इंतजाम थींदा आहिनि। लेवल ॾिसबी आहे। मुराद अली शाह पियो अचे परे थियो 17 दफ़ा त एसपी तव्हांजे मदरसे खे टेक कंदो। कंहिं काकूस में बम त रखल कोन्हे। डीसी पियो अचे एसपी पियो अचे साईं मुराद अली शाह थो अचे मदरसे में वॾी ॻाल्हि थी वई सिर खाई छॾींदा। पर जे अञा हू वॾो बोलड़ो अचे त वो तो खुदा पनाह दे क़यामत क़ाइम थी वेंदी। जहिड़ो महिमान हूंदा अहिड़ा इंतज़ाम हूंदा उन लेवल जा हूंदा। हाणे महिमान मेराज वारी राति मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे मेज़बान आहे उनखे घुराइण वारो रब्बुल आलमीन पाण आहे। इन करे इंतज़ामात रब उन लेवल जा कया। नबी इंतज़ार में मलाइका टेंशन में जन्नत सिंगारजी वई हूरूं तराना पियो चवनि हीउ रसूल जो इस्तक़बाल पियो थिए। पोइ असां वारा अमरा हिन सदी में हीअ छो त हीअ जेको अॼुकल्ह जो जेको दौरु आहे न इन में जेको आहे तो अलाह जी महिरबानी आहे जेकॾहिं न को नबो जी दावा कंदो त 5 उम्मती उनखे बि मिली वेंदा। हा ख़ाली केरु बि कोन ईंदो। हीअ पाकिस्तान आहे हल सघे जेको नओं दीन ठाहींदो 5 उनखे बि वापारी मिलियो हुजनि। सम्झो जेको नओं अक़ीदो घड़े नओं फ़िरक़ो ठाहे 5 10 उनजे पोयां बि लॻंदा। हीअ पाकिस्तान हिन में ख़ाली केरु बि कोन ईंदो।